कराची मलीर मां रिपोर्ट नजीब अहमद ख़ास केली। मलीर जे ॿिनि यूनियन काउंसिलरनि यूसी मुराद मेमण ऐं यूसी दरसाणो छनो जे ॻोठनि में पाणीअ जी मुसलसल खोड़ शिदत अख़्तियार करे वई। रहवासियुनि तरफ़ां वाटर पंप अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। यूसी टाउन ऐं चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। इलाइक़े जा रहवासी पाणीअ जे फुड़े लाइ परेशान आहिनि। अवाम मुसलसल एहतजाज करे रहियो आहे। वाटर बोर्ड ऐं मक़ामी इंतज़ामिया ॻोठनि जो पाणी सनअती एरिया खे माहवार 50,000 रुपया भत्ते जे एवज़ विकिणी रही आहे। मलीर जे यूसी मुराद मेमण ऐं दरसाणो छनो जे ॻोठनि में पाणीअ जी मुसलसल खोड़ शिदत अख़्तियार करे वई आहे, जंहिं सबबु रहवासी पाणीअ जे फुड़े लाइ तरसनि पिया। कल्ह मुख़्तलिफ़ ॻोठनि हाशिम ख़ास किले, ब्रोई मोहल्ला, ॾियामोट मोहल्ला, बारीजा मोहल्ला, गफ़ूर बस्ती, हाशिम जोखियो ॻोठ, फ़िरोज़ जोखियो ॻोठ ऐं ॿियनि जे रहवासियुनि ॻोठनि जे वाटर पंप अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणियो। मुज़ाहिरो कंदड़नि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ ऐं हू यूसी इंतज़ामिया, टाउन ऐं चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे रहिया हुआ। उन मौक़े ते AK यूनिस ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त इलाइक़े जा रहवासी पाणीअ जे फुड़े लाइ परेशान आहिनि। अवाम मुसलसल एहतजाज करे रही आहे। वाटर बोर्ड ऐं मक़ामी इंतज़ामिया ॻोठनि जो पाणी सनअती एरिया खे माहवार 50,000 रुपया भत्ते जे एवज़ विकिणी रही आहे। हिन चयो त इंतज़ामिया नाअहलीअ जो मुज़ाहिरो करे रही आहे। माण्हुनि खे ॿियूं सहूलियतूं त ठहियो पर पीअण जो पाणी बि मुयसरु न आहे। हिननि चिता ॾींदे चयो त जेकॾहिं पाणीअ जो मसइलो मुस्तक़िल बुनियादनि ते हल न कयो वियो त अणखुट जदोजहद शुरू कंदासीं।